नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे भरयासिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरयासिटी जे ॻोठ चाहीन सलेमान जो रवासी नौजवान आबिद क़ल़ोड़ो जो शौक़ जा पालियल 50 कबूतरनि मां रात जो 46 कबूतर ॿिलो मंदियूं पटे खाई वियो है। सुबुह जो नौजवान पारां एतिरे तादाद मोल हालत में कबूतरनि खे ॾिसी ओछांगू ॾेई रोईंदो रहियो, जंहिं बाद नौजवान जी अहिड़ी रोइण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई है। वीडियो में ॾिसी सघिजे थो त नौजवान कबूतरनि खे यादि कंदो ओछांगू ॾेई रोई रहियो है। खेरा खेरा मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।